हैदराबाद के हर घिटीअ में हर रोड ते पानी बीठो आहे। क्लियर आहे त हैदराबाद जी इंतजामिया हुजे या असांजा चूंडियल नुमाइंदा हुजनि, उहे जेको आहे मुकमिल तौर ते नाकाम बणिजी चुका आहिनि। मां सम्झां थो ही टोटली फेल्योर आहे, ही गवर्नमेंट जो फेल्योर आहे, सिंध हुकूमत जो। हिते जेके भोतार जेके असांजा जिन जा माशाल्लाह 14-15 सालनि में जिन जा बंगला वधंदा विया, जिन जूं गाॾियूं वधंदियूं वयूं, जिन जा पंप ठहंदा विया, पर हिननि हिते हिन कासिमबाद ते जेकी तवजो ॾिनी आहे उन मां सम्झां थो हिन बारिश थोरी बारिश उन्हनि जी उन सॼी पत खे पधिरो करे छॾियो आहे। रोड जा जेके ॿई पासा आहिनि, अचण वारो ऐं वञण वारो ॿिन्ही ते गोॾे जेॾो पानी बीठो आहे। काशी छोरे खे असां अर्ज़ु कयो त साईं असांखे पाणी कढाए वञो, त काशी छोरो हुते रोड ते अची चई त मां हेॾे रिज़ल्ट न कंदुमि, गप लॻी पई आहे। मां चयुमि साईं मूंखे पेट्रोल ॾियो, मां जनरेटर हलाए पाणी कढां त मूंखे पेट्रोल कोन मिलियो। मां इन करे पंहिंजो कैश में पेट्रोल वठी आयुमि। सरिश नगर जे रहवासी जो चवणु आहे त काशिफ छोरो जेको जाम ख़ान छोरे जो भाउ आहे, उनखे हुननि चयो त असांजे इलाइक़े जो दौरो कयो, पर हुन दौरे करण बजाए हुननि खे मिशन मोकिली आहे ऐं मिशन त बग़ैर पेट्रोल जे। असांजे घर में हली ॾिसो, असांजी माऊं भेणूं पचाइण खां परेशान लॻी पियूं आहिनि। आख़िर असां कंहिंखे दान ॾियूं? अलाह खे दान ॾियूं था। ॿियो इहा गुज़ारिश कयूं था फ़ौज जे हवाले कयो त जेके असांखे घटि में घटि हीअ पाणी मां था निकिरनि। चूंडियल नुमाइंदनि तां एतवार खजी चुको आहे ऐं चूंडियल नुमाइंदनि मां का बि उमेद न आहे, जंहिंजे करे कासिमाबाद वासियुनि मुतालबो कयो आहे त कासिमाबाद खे फ़ौज जे हवाले कयो वञे। साईं असांखे 2 ॾींहं आई मशीन पई आहे ख़राब, ठाराए थकी पिया आहियूं असां पंहिंजे पैसनि सां। चूंडियल नुमाइंदनि खे त अलाह साईं बसि जन्नत नसीब करे। ॾिसो मरी विया आहिनि। मशीन मिली आहे, 3 ॾींहंनि खां वठी मशीन पई आहे, पर जेको आहे ख़राबु आहे। पाण हुनखे ठाराइनि था ऐं पेट्रोल बि पाण था विझराइनि। 3 ॾींहंनि खां वठी कलाक ताईं बि न हली सघी आहे। घरनि अंदरि पाणी वेकर ॾिसो सभु वेठा आहिनि खटनि ते अंदरि। बसि तव्हां ॾिसो सॼो घर मुंहिंजो दरपदर, न को अचे थो अॼु ताईं कंहिं मालिकी न आहे, को पुछण हलाए ॿाहिरि अचनि था, फोटू वोटू कढायूं हलिया था वञनि। मोंटनि जे टाइम ते ईअं था अचनि, भॻा था अचनि। भई हिनमहिल को बि न घर त ॿाहिरि कॾहिं पुछण आया आहिनि त को खाधो अथव न खाधो। जीअं त हिकु बि न चयो आहे त मुआ हो जा बचाओ। घरनि मां जेके औरतूं आहिनि, ॿार आहिनि, उन्हनि खे शिफ्ट कयो आहे मिटनि माइटनि सां। घरनि में पाणी दाख़िल थी रहियो आहे ऐं माण्हू परेशानी जी सूरत में आहिनि। न भाॼी था वठी सघनि, न अटो था वठी सघनि। इहा पोज़ीशन हिते हींअर सिटीज़न सोसाइटी जी आहे। हिकिड़ो हफ़्तो पूरो थी वियो आहे असांजो स्कूल जेको बंदि लॻा पिया आहिनि, असां ट्यूशन नथा वञी सघूं पाणीअ जे करे। सिंध हुकूमत हिन वक़्तु मुकमिल तौर ते नाकाम बणिजी चुकी आहे। हीअ सूरत हाल जेका आहे उनजे करे